ख़बर मूंखे ख़ैरपुर खां ॾेई रहिया आहियूं। फातिमा फड़ो केस में जवाबदार असद शाह ऐं इम्तियाज़ मीरासी जो 5 ॾींहंनि जो जिस्मानी रिमांड वरितो वियो आहे। मूंखे आगाह कयूं पिया CTD पुलिस मुख्य जवाबदारनि असद शाह ऐं इम्तियाज़ मीरासी खे दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो। इन जा वधीक अपडेट मालूम कंदासीं। ख़ैरपुर खान ठती TV न्यूज़ रिपोर्टर शबीर फलियो लाइन ते मौजूद आहे। शबीर फलियो, अपडेट कजो। हिन वक्त ताईं पुलिस असद शाह जो पिन कोड भी न खोलाए सघी आहे। कहिड़ो कारण ॿुधाए पियो वञे पुलिस जी इन सुस्तीअ जो? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदुमि त रानीपुर पीरन जी हवेली में जातीवाद क़तल थियल नींगरी फातिमा फड़ो केस वारो मामलो जेको हलंदड़ आहे। फातिमा फड़ो जे क़तल केस जे मुख्य जवाबदार असद शाह सहूलतकार इम्तियाज़ मीरासी खे दहशतगर्दी अंतरवारी अदालत में पेश कयो वियो, जिन 5 ॾींहंनि जो जेको हुनजो रिमांड मंज़ूर कयो वियो आहे। वाक़े जी जांच DSP CTD अब्दुल कुसिम कलवड़ अदालत खे जवाबदार जो 15 ॾींहंनि जी रिमांड जी इस्तदा कई। तव्हांखे ॿुधाईंदुमि त पुलिस हिन महिल ताईं जेको जवाबदार आहे असद शाह हुनजो पिन कोड नाहे खोलाए सघी। पिन कोड न खोलण जे करे इलाही जेके आहिनि राज़ जेके आहिनि उहे दफ़न थी चुका आहिनि ऐं हिन वक़्तु बि पुलिस जेको आहे मुकमल जेको आहे केस जेको आहे कोर्ट में पेश नाहे करे सघी। जी ठीकु आहे शबीर फलियो, वॾी महिरबानी अपडेट ना।